अॼु सिंधी माण्हुनि जी गैरत इहो साबित कयो आहे त हीअ सिंधी माउ जा हिलाली पुट आहिनि ऐं मलक रियाज़ जी जेका आहे असां दहशतगर्दी जो हिन मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो आहे ऐं सिंध ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे तॾहिं सिंध जा गैरतमंद पुट उथी खड़ा थिया आहिनि। खुदारा उथियो जाॻियो, ही धरती तव्हांजी आहे। धरती जे लाइ तव्हां ॾिठो त रूबले जहिड़नि माण्हुनि 7,000 माण्हुनि जूं कुर्बानियूं ॾिनियूं हुयूं। अंग्रेज़ खां 16 साल तवील जंग विड़ी हुई। ऐं जेको ही मलक रियाज़ हिकिड़ो गुंडे क़िस्म जो माण्हू आहे ऐं जेको हुननि ग़रीबनि ते ज़ुल्म कयो। हालांकि जेका बैरिया टाउन जी बनी आहे 16,000 एकड़ आहे ऐं हुनखे वधीक वधाए 24,000 एकड़ करे छॾी अथनि ऐं सिंध जे ॿेटनि ते सदाईं हिननि कब्ज़ा कया आहिनि। सिंध जा जेके सभु वसीला विकिणी छॾिया, सिंध जा सभु रोड रस्ता विकिणी छॾिया। तव्हां ॾिसो हींअर ताज़ो पहिरीं कुझु ॾींहं अॻु में गबोलनि जे ॻोठ ते जेको बैरिया टाउन जे नाले ते जेका हिननि जेका खणत कई आहे ऐं उनमें जेको गबोलनि जो ॻोठ ॾाठो आहे। हींअर 2 ॾींहं अॻु जेको जोखिन जो जेको ॻोठ आहे उन ते जेको आहे उन्हनि ॾाठो आहे ऐं उते जेको गोलियूं हलायूं आहिनि, जिते रत जूं नदियूं आयूं आहिनि।